अस्सलाम वालेकुम नाज़रीन। सिंध अजरक में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। तव्हांखे बॉर्डर मां ख़बर बॉर्डर 40 डोमिसाइल ठाहिण ऐं सिंध में धारनि जी आबादकारी ख़िलाफ़ पीपी शहीद भुट्टो पार्टी जे ऑर्गेनाइज़र फ़िदा हुसैन तुनिया जी अॻुवाणी में बॉर्डर में एहतजाज रैली कढी सख़्त नारेबाज़ी कई वई। वधीक असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मोहम्मद अमीन सियाल। जी मोहम्मद अमीन सियाल, छा तफ़सील आहिनि? सिंध में धारियनि जी आबादकारी ऐं कंहिं डोमिसाइल जारी करण ख़िलाफ़ पीपुल्स पार्टी शहीद भुट्टो पारां तालके डोकरी जे ऑर्गेनाइज़र फ़िदा हुसैन तुनियो एम साले टाटड़ी ज़ुबैर लाखियर मंठार जोगी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में पार्टी जा झंडा ऐं प्ले कार्ड खणी टाउन हॉल खां हैदर चौक ताईं गश्त करे सख़्त नारेबाज़ी कई वई। एहतजाज में सान्या वंदन कामरेड कादिर बिरोई असगर नूनारी मुनवर नूनारी शहजादो लाखियर कोडल मल्ला ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻुवाणनि जो चवणो त हिकु तरफ़ सिंध जो नौजवान आला डिग्रियूं ऐं क़ाबिलियत हुअण जे बावजूदि बुख ऐं बदहाली वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे। ख़ुशहाल सिंध जो आवाम बेरोज़गारी ऐं फ़ाक़ा कशी वारी सूरत हाल में इज्तमाही ख़ुदकुशियूं करे रहियो आहे त ॿिए तरफ़ धारियनि खे सिंध जा डोमिसाइल ॾेई खेनि रोज़गार सां गॾु हिते आबाद कयो पियो वञे, जेका सिंध सां वेसा घाती आहे। उन चयो त सिंध खे आलमी यतीम खानो बणाए धरती वासियुनि खे पंहिंजे हक़नि खां महरूम रखियो पियो वञे, जंहिंमें ज़रदारी लीग ऐं ज़रदारी माफ़िया पिणु मुलवस आहे। उन्हनि वस वारनि खां पुरज़ोर मुतालबो कयो त सिंध में धारियनि खे जारी कयल समूरा डोमिसाइल रद्द कया वञनि, सिंध में धारियनि खे नौकरियुनि मां बरतरफ़ करे सिंध जे असुलूकनि वारसनि खे रोज़गार फराहम कयो वञे, सिंध जा समूरा वसीला धरती धड़ियुनि हवाले कया वञनि। ॿी सूरत में सख़्त मुज़ाहिमत जी तहरीक हलाई वेंदी। मोहम्मद अमीन सियाल, सिंध अजरक न्यूज़, बाड्रे। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।